पाकिस्तान में रमज़ान अल मुबारक जो चंड नज़र अची वियो। सुभाणे पहिरियों रोज़ो हूंदो। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो ऐलान। रमज़ान अल मुबारक रहमत, मग़फ़िरत ऐं जहन्नुम खां निजात जो अज़ीम महीनो आहे। रमज़ान असांखे तक़वा, सबुर, ईसार ऐं अल्लाह जी कुर्बत जो दर्स ऐं इस्लाह जो बहितरीन मौक़ो फ़राहम करे थो। अमली ज़िंदगी में सचाई, दयानतदारी, अदल, इंसाफ़ ऐं ख़िदमत ख़ल्क़ खे हथी ॾियो। सदर मुमलिकत सदर आसिफ ज़रदारी जो रमज़ान अल मुबारक जी आमद ते पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त रमज़ान इबादत, तक़वा ऐं रूहानी पाकीज़गी जी तजदीद जो महीनो आहे। हक़ीक़ी इबादत किरदार खे सुधारण ऐं गॾियल इसार जो सबक़ ॾिए थी। रोज़ो सबुर, नज़्म ऐं ज़िमेवारी जी अमली तरबियत आहे। कोयटा ऐं वारखान में CTD जूं कार्रवाइयूं 14 दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जमान मूजिब कोयटा जिले के दरख्शां में कार्रवाई दौरान फायरिंग जी ॾेवट में 8 दहशतगर्द मारिजी विया। CTD जा 3 एहलकार ज़ख़्मी थिया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां गोला बारूद हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ पाबंदी बढ़ियल तंज़ीम सां ॿुधायो पियो वञे। वारखान में इंटेलिजेंस बेस्ड कार्रवाई दौरान फायरिंग में 6 दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द तक़रीबी कार्रवाइनि में मुलविस हुआ। सिंध में HTV ऐं LTV ड्राइवर ट्रेनिंग स्कूल क़ाइमु करण जी मंज़ूरी। मोटर व्हीकल्स तरमीमी एक्ट 2025 तहत प्री लाइसेंस ट्रेनिंग लाज़मी करार। सिंध जे वरी वज़ीर जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप पॉलिसी बोर्ड जो 50हों इजलास मुख़्तलिफ़ शोबनि में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल खे वधीक वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो। ड्राइविंग ट्रेनिंग मर्कज़ कराची, दादू सखर ऐं नौशेर फिरोज़ में क़ाइमु कया वेंदा। इजलास में सिंध सेकेंडरी एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट लाइ AMO मॉडल अख़्तियार करण जी मंज़ूरी, जंहिं तहत 40 नवां सेकेंडरी स्कूल ख़ानगी भाईवारनि ज़रिए हलाया वेंदा। इजलास में मार्बल सिटी कराची मंसूबे ते कमु तेज़ करण जो फ़ैसिलो। औरतुनि जो तहफ़्फ़ुज़ आर्टिकल 25 बराबरी तहत रियासत जी आइनी ज़िम्मेवारी आहे। कंहिंखे माउ, भेण, ज़ाल ऐं धीअ जो मुक़दस रिश्तो ख़राब करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। रियासत जामे क़ानून साज़ी लागू करण जे तरीक़ेकार ऐं मददगारनि ज़रिए औरतुनि ते थींदड़ ज़ुल्म रोके। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस इश्तियाक इब्राहिम ते बदल बेंच लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। ज़ाल खे क़त्ल कंदड़ मंशा जे आदि मुड़िस जी अपील ख़ारिज। जवाबदार वारिस मसीह जी उमिरि कैद जी सज़ा जो फ़ैसिलो बरक़रार। अदालत फ़ैसिले में चयो आहे त मर्द औरतुनि जा क़ातिल न पर मुआफ़िज़ आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सिक्सा पारा में क़ाइमु रमज़ान सहूलत बाज़ार जो दौरो। घरू वज़ीर भाॼियुनि, मेवनि ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि जे स्टॉल्स ते वियो ऐं क़ीमतुनि जो जाइज़ो वरितो। घरू वज़ीर जे रमज़ान बाज़ारुनि में रेट लिस्ट लॻाइण, सफ़ाई ऐं सिक्योरिटी इंतज़ाम बहितर बणाइण जी हिदायत। गौसपुर भरिसां जागीराणी चाचड़ बिरादरी जी ॿिनि में छेड़ो, 3 ॼणा क़त्ल। दुरानी महर थाणे जे हथ ॻोठजियन जागीराणी में जागीराणी काड़ा चाचड़ बिरादरी जी ॿिनि में पुराणे खूनी तकरार तां छेड़ो थी पियो। शबीर चाचड़, अनवर चाचड़ ऐं अमानुल्ला जागीराणी ॻोल्हियुनि जो खाज। वाक़े खां पोइ धुरियुनि में छिकताण तेज़। मलेर में स्टील मिल मां चांदी ऐं टामो चोरी कंदड़ 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मौजिब बिन कासिम पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे अरशद ऐं सुधीर खे गिरफ़्तार कयो। संदन कब्ज़े मां 542 ग्राम चांदी ऐं टामे जा क़ीमती औज़ार हथ कया विया। जांच दौरान इंकशाफ थियो त गिरफ़्तार जवाबदार मशीनरी मां क़ीमती कंडक्टर समेत चांदी टामे जा औज़ार कढी विकिरो कंदा हुआ। कोटड़ी साइड में बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ म्यूनिसिपल कमेटी बुल्हाड़ी ऑफिस ॿाहिरां एहतजाज। नौजवान तहरीक जे अॻवाननि ऑफिस ॿाहिरां धरणो हणी नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवण ते रोडनि जी ख़राब हालत, फिल्टर प्लांट जे नाकारा ऐं लाइनुनि ज़रिए पाणी जी फराहमी न थियण सबबि रोज़ाने जी ज़िंदगी मुतासिर थी रही आहे। नोटिस वठी मसइला हल कया वञनि। ऐं पाकिस्तान में ॿिया खे शिकस्त ॾेई T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 मरहले में पहुची वियो। कोलंबो में खेॾियल मैच में पाकिस्तान में ॿिया खे 102 रन्स सां शिकस्त ॾिनी। क़ौमी टीम पहिरियां बैटिंग कंदे नेमीबिया खे 200 रन्स जो अदब ॾिनो हो। जवाब में नेमीबिया जी सॼी टीम 97 रन्स ते आउट थी वई। साहिबज़ादा फरहान शानदार सेंचुरी सां नाक़ाबिले शिकस्त रहियो।